नाज़रीन तव्हांखे ज़बरदस्त अपडेट ॾींदा हलूं पत्थर दिल ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड में ज़बरदस्त सीन अचण वारा। नेक्स्ट एपिसोड में छा रबू मारियो वेंदो, छा सलार खान पंहिंजे भाउ खे मारे छॾींदो, छा ढोलण बि मारियो वेंदो, छा वारिस खान बि मारियो वेंदो। इहे हिक ॿिए खे मारे ड्रामे खे पूरो कंदा या ड्रामे खे कुझु किस्तनि ते अॻिताईं इहे हलंदा। सॼी अपडेट ॾींदासीं इन नंढे वीडियो में। हिन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा जीअं तव्हांखे अपडेट पूरी दोस्तो सम्झ में अचे ऐं अपडेट मिली सघे। ऐं ड्रामा रिव्यू जेको कयूं था सिर्फ़ु तव्हांजे लाइ दोस्तो। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़, लेकिन उन खां पहिरियों नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब लाइक इन वीडियो खे बि लाइक ऐं शेयर लिंक ज़रूरु कंदा। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़ दोस्तो। पहिरीं ॻाल्हि त हाणे जीजान जो शक सिधो हुयो दोदे ऐं ढोली जे मथां त बाबा तव्हां वॾा बाक हो चवनि था त बाग खे रबू वठी वियो ऐं रबू कल्ह ख़्वाबु ॾिठो। कलर वीडियो में तव्हांखे ॿुधायो त रबू खे मारे थो दोदो, इहो ख़्वाबु आहे। ख़्वाबु बि हुयो, तव्हां अॼु एपिसोड में ॾिठो हुयो। ऐं हाणे जेको आहे दोस्तो नेक्स्ट एपिसोड में छा दोदेरा छॾाए वेंदा बाग खे? जी हाँ दोस्तो, हो उते पुॼी वेंदा ऐं रबू के सां हालति कंदा ऐं बाग खे छॾाइण में कामयाबु थींदा, लेकिन जी शादी न थी सघंदी रबू जी। रबू जेको शौक़ु आहे। ऐं ॿी तरफ़ जेको आहे सलार खान पंहिंजे भाउ ते तशदुद करे रहियो आहे ज़मीन जे चकर में, ऐं दादन बि हुन सां साथ ॾेई रहियो आहे। सभु वाठा साथ ॾेई रहिया आहिनि, लेकिन इन सां बि बुरी हालति थींदी सलार खान सां बि। ऐं पाण खे आख़िर में हू मारींदो, ख़ुदकशी कंदो ऐं किनी हालति थींदी इन सां बि। ऐं ॿिए तरफ़ जेको हाणे वरी वारिस चए थो त ढोलण खे क़ैद करे अचो, मां इन खे क़ैद कयां, इन खां हिसाब वठां ढोलू खां पंहिंजा। हू छाजे करे कामोरी सां शादी जे चकर में आहिनि ॿई ॼणा। हाणे इन जा वाठा ऐं लॻंदा ढोलण जे पोयां ऐं ढोलण खे क़ाबू करण जी कोशिशि कंदा। ऐं हाणे दोस्तो वॾो किन थियण वारो आहे ड्रामे में। आख़िरी क़िस्ता हली रहिया आहिनि, आख़िरी स्पेल हली रहियो आहे। तमामु जल्द इहे जेका ज़ालिम आहिनि मर्दा भुरदा वेंदा ऐं सचाई सभिनी जे साम्हूं ईंदी वेंदी ऐं हर को सचो साबित थींदो। जेको जिथे कूड़ कूड़ थींदो, सच सच थींदो। ऐं पोइ ड्रामे जो जेको आहे आख़िरी एंड ॾेखारियो वेंदो त ड्रामो हिते एंड थी वियो। अहिड़े हिसाब सां ऐं शेरल खे मारण जे लाइ बि सलार खान वरी कोशिशि करे रहियो आहे, लेकिन थोरो थी सघे थो उहो नाकाम थिए मतां। दोस्तो वीडियो पुॻो पुॼाणी ते चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, हिन वीडियो खे लाइक बि कंदा, शेयर बि कंदा। अल्लाह हाफ़िज़।